ख़तन तुंहिंजनि जियारियो पे कयई बंदि छो उहे ख़तड़ा पना वारे वरी हर हर पयो पढ़ंदो हुयुसि मिठड़ा। ही हमदर्द जावरी जी शाइरी असांखे चूंड कई आहे अरड़े महिल खां असांजो प्यारो दोस्त वफ़ा सुमरो लाहूती। संगत तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही उहो ज़मानो हो ख़तनि जो जॾहिं ख़त लिखिबा हुआ दोस्तनि ॾे ऐं पोइ वरी महीननि जा महीना उन ख़तनि जे जवाबनि जो इंतज़ारु रहंदो हो त कॾहिं थो महबूब जो ख़त अचे ऐं पोइ टपाली जे अचण जो इंतज़ारु हूंदो हो ऐं जॾहिं टपाली ईंदो हो त दिलि बाग़ बहार थी पवंदी हुई ऐं चहिरो टिड़ी पवंदो हो। ऐं जॾहिं ख़त ईंदो हो त ख़ुशी ख़ुशी में ख़त खोलिबो हो त ॾिसां त ख़त कंहिंजो आहे ऐं उनखे ख़त खे पढ़ण जो मज़ो ई पंहिंजो हूंदो हो ऐं उन इंतज़ार जो बि मज़ो पंहिंजो हूंदो हो। ख़तनि जो दौरु ॾाढो हिकिड़ो ख़ूबसूरत दौरु गुज़रियो आहे। सो उन ते ई हिकिड़ो आशिक़ जो पंहिंजी महबूब ॾे लिखियलु ख़त ऐं उन्हनि जा जवाब न अचणु ऐं उन खां पोइ उन ते ई शाइरी आहे जेका तव्हांजे अॻियां पेश कयूं था। डॉक्टर हमदर्द जावरी जी मुंहिंजी शाइरी मां तव्हांजो ख़ादिम हमदर्द जावरी। ख़तनि तुंहिंजनि जियारियो पे कई बंदि छो उहे ख़तड़ा पना वारे वरी हर हर पयो पढ़ंदो हुयुसि मिठड़ा। ख़तनि तुंहिंजनि जियारियो पे कई बंदि छो उहे ख़तड़ा। टपाली जी ॻाल्हि हलंदी आहे। अॼुकल्ह जे दौर जे माण्हुनि खे इहा बि ख़बर कोन्हे त टपाली छा आहे। सो दोस्तो पोस्ट ऑफिस में जेको ख़त खणी वेंदो हो ऐं ख़त खणी ईंदो हो उनखे टपाली चइबो हो। टपाली यार ईंदो हो अची ख़तड़ा त ॾींदो हो। टपाली यार ईंदो हो अची ख़तड़ा त ॾींदो हो। अचणु बंदि कयो टपाली बि लंघे काफ़ी वरे वेड़ा। ख़तनि तुंहिंजनि जियारियो पे कई बंदि छो उहे ख़तड़ा पना वारे वरी हर हर पयो पढ़ंदो हुयुसि मिठड़ा। जॾहिं कंहिं दोस्त या कंहिं महबूब जो ख़त कोन ईंदो हो त पोइ छा थींदो हो जो उन जेको ख़त लिखिबो हो पंहिंजे दोस्त या महबूब ॾे त पोइ उन मंझि हिकिड़ो ॿियो इज़ाफ़ी लिफ़ाफ़ो विझिबो हो जंहिं ते संदी ड्रेस लिखबी जंहिंखे जवाबी लिफ़ाफ़ो चइबो हो। त भला जेकॾहिं तव्हां वटि लिफ़ाफ़ो कोन्हे लिफ़ाफ़ो नथो मिले त हिन लिफ़ाफ़े मंझि तव्हां ख़त लिखी मोकिले छॾियो। इहो मोकिलिबो हो जवाबी लिफ़ाफ़ो हुन में गॾु अंदरि मोकिलियो हो। सो हिते आशिक़ उहा ॻाल्हि कई आहे। लिखिया मूं खोड़ पोइ ख़तड़ा जवाबी ई लिफ़ाफ़े सां। लिखिया मूं खोड़ पोइ ख़तड़ा जवाबी ई लिफ़ाफ़े सां उमाणी कोन से वापसि अथमि ॾाढा इहे ॾुखड़ा। ख़तनि तुंहिंजनि जियारियो पे कई बंदि छो उहे ख़तड़ा पना वारे वरी हर हर पयो पढ़ंदो हुयुसि मिठड़ा। अञा ख़ुशबू जियारे पई पिरी तुंहिंजे ख़तनि वारी। अञा ख़ुशबू जियारे पई पिरी तुंहिंजे ख़तनि वारी वरी के यार मूं ॾे तूं ॿ टे मोकिल पना अहिड़ा। ख़तनि तुंहिंजनि जियारियो पे कई बंदि छो उहे ख़तड़ा पना वारे वरी हर हर पयो पढ़ंदो हुयुसि मिठड़ा। कॾहिं कॾहिं छा थींदो जो कंहिं दोस्त जा ख़त कोन ईंदा कंहिं महबूब जा ख़त कोन ईंदा हुआ त पोइ उहे पुराणा ख़त वरी वरी पढ़ण जो मज़ो हूंदो हो। वरी वरी पढ़ंदो ऐं उन्हनि मञा पंहिंजे महबूब जी ख़ुशबू ईंदी। वॾा हमदर्द ते थोरा मञा थो मां तुंहिंजा आहिनि। वॾा हमदर्द ते थोरा मञा थो मां तुंहिंजा आहिनि। गले लाता पिरी तोहा किना कोझा असां जहिड़ा। ख़तनि तुंहिंजनि जियारियो पे कई बंदि छो उहे ख़तड़ा पना वारे वरी हर हर पयो पढ़ंदो हुयुसि मिठड़ा। दोस्तो अॼु जेको असां गज़ल पेश कयो आहे उन सां गॾोगॾु असां थोरी घणी तशरीह बि तव्हांजे अॻियां पेश कई आहे ऐं उन दौर जूं ॻाल्हियूं तव्हांखे कीअं लॻियो असांजी ही महिनत ऐं उन सां गॾोगॾु तशरीह कमेंट्स ज़रूरु कजो। ऐं जिन दोस्तनि अगरि जेकॾहिं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त महिरबानी करे सब्सक्राइब कयो त अॻिते असां ख़ूबसूरत शाइरी तव्हां ताईं पहुचाईंदा रहूं। ऐं जेके दोस्त असांखे शाइरी मोकिलियुनि उन्हनि जे लाइ बि नंबर ॾिनल आहे उहे बि राब्तो करे सघनि था। उहे पंहिंजी शाइरी मोकिले सघनि था पंहिंजी चूंड मोकिले सघनि था। असां उन्हनि खे पंहिंजे हिन चैनल ते ज़रूरु शामिलु कंदासीं। त दोस्तो आख़िर में मोकल ॾींदा। सिंध सलामत साथ सलामत।